अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे को लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 51 20/12/1982 ईस्वी। मिलो न तुम तो हम घबराएं, मिलो तो आंख चुराएं, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है। काबिल तां लता पई ॻाए, पर मूंखे ईअं लॻो ॼण फती पई ॻाए। सिडोल, सांवरी, कदावर, अणभन वारनि, मेरनि कपिड़नि, दिलकश, मलूक मोहांड्रे ऐं मिठी ज़ुबान वारी, थोर ॻाल्हाऊ ऐं घण गुणी ॻाइणी, दरवेश सिफ़त नींगरी फती। दुनिया माफ़िया खां बेनियाज़, नहनि खां चोटीअ ताईं राग, अॼु बेअख्तियार यादि आई ऐं जीअं चइजे तीअं यादि आई। लतीफ़ाबाद जे घर में अलाए कहिड़े सबबु फ़क़ति आऊं ऐं अम्मा हुआसीं। अलाए कहिड़ी शइ खपंदी हुई, सो 5 नंबर लतीफ़ाबाद में वियुसि। पहलवान जे होटल मां परे खां ॻाइण जो आवाज़ पिए आयो। रेडियो जो कोन थिए लॻो। वेझो पहुतुसि त 3 ॼणियूं लोटनि वारियूं पियूं ॻाइनि। माण्हू खे 4-4 आना पिया ॾियनि, कंहिं महिल 8 आना ऐं रुपयो। आउं घुर्बल शइ वठी मोटियुसि, तॾहिं बि पिए ॻायाऊं। हिकिड़ी पोड़ी हुई, ॿी जवान, टी नंढी। आउं होटल अंदरि विरले वेंदो आहियां। उन ॾींहुं अंदरि वञी माईअ खे चयमि, मुंहिंजे घर हली ॻायो। हबकी पुछियाऊं, घर में ॿार बचा आहिनि? मूं चयो, हाओ, मुंहिंजी माउ आहे। हिक ॿिए ॾांहुं निहारियाऊं। नेठि आयूं, अची पट ते वेठियूं, मूं मथे विहारियुनि। अम्मा खे चयमि, अम्मा, हाणे मुड़ुसु माण्हू थियुसि, तो बि ॻोठु घणेई जोगियाणियूं ऐं लोटनि वारियूं ॿुधियूं आहिनि, अॼु हिननि खे ॿुध। थोरी देरि खां पोइ मूं जवान छोकिरीअ खे चयो त हाणे फ़क़ति तूं ॻाए। वञण महिल मूंखे 10 रुपया ॾिना। अम्मा खे मानी वग़ैरह खाराई, चयोमानि वरी अचिजो। ॿिए चौथे ॾींहुं वरी आयूं। ज़रीना बि ॿुधुनि, पोइ हूर ऐं ग़ुलाम फातिमा वारियुनि बि ॿुधुनि, पोइ हिकिड़े ॾींहुं फाज़िल ऐं ॿियनि दोस्तनि बि खेनि ॿुधो। पोइ जेतिरा ॾींहं हुयूं ओतिरा ॾींहं हफ़्ते हफ़्ते ईंदियूं हुयूं। घर जूं भातियाणियूं थी वियूं ऐं मूंखे कपिड़ा वठी ॾिना। वरिताऊं पर पाताऊं कोन, चए फिकाई थी थिए। जवान छोकिरीअ जो नालो फती हो। चयोमांसि त रेडियो ते ॻाए। चए, असां लाइ उहो ऐब आहे, असांखे अॻे ई रेशमा ख़्वार करे छॾियो आहे। असांजी माइट आहे, टेप कराए। चए, उहो बि असां लाइ ऐब आहे। कॾहिं कॾहिं गॾिजी मानी खाईंदा हुआसीं सभु घर जा भाती। साणनि हिकिड़े ॾींहुं मूं हिकिड़े महिमान माईअ जे करे गॾु कोन खाधो। मूं में जंहिं निगाह सां निहारियईं, तंहिंजे करे मूंखे शर्म अची वियो। संदसि निगाह ॼण चयो, सची, असां त फ़क़ति लोटे वारा आहियूं। असांखे विसरी वई हुई उहा ॻाल्हि हिन घर में अची। 2 साल बि आहियूं, साॻी ॻाल्हि। 3 साल माणस मरी वई। भेणसि ॿुधायो त फतीअ जी शादी थी वई आहे, ॾुखी आहे, मुड़ुसु मारेसि थो ॾाढो। 4थे साल ॾाढो ॻोल्हियोसीं, कार खणी संदन देरे ते वियासीं, कान लधी। जीअं का शइ हलंदे हथनि मां किरी पवे, तीअं विञाइजी वई फती। ऐं अॼु ताईं दिलि में खेसि ॻोल्हियां पियो। फतीअ खां वधीक मिठो ऐं मोहींदड़ मूं दुनिया में कंहिंजो आवाज़ु कोन ॿुधो। नूरजान जो ॻायल कलाम ॻायाई त मूं पूरीअ तरह वीचार करे फ़ैसिलो कयो त नूरजान खां हिन जो आवाज़ु वधीक असर अंगेज़ ऐं वधीक मिठो आहे। ॿियनि बि ईअं चयो। अचणु शर्त विझंदी हुई, लोटे में हथ ऐं शुरू थी वेंदी हुई ऐं मुसलसल कलाक 2 कलाक पई ॻाईंदी। कलाम बेमिसाल ऐं चोटीअ जा, जन में गले खे अलाए किथां जो किथां वञिणो पए। न ॻाल्हि, न ॿोल, न चिलविलाई, न नाज़, न नख़रो, न बटाक, न मोतबिरी। तारीफ़ जी हिन लाइ का माना कान हुई। मुरकंदी हुई त बि लाचारी कुदरती मुर्क राग में फना थी वेंदी हुई। जेसीं को रोके न तेसीं ॻाईंदी रहंदी। को अहसास कमतरी कोन होसि, का बि साईं साईं ख़ुशआमद कुझु बि न। उहो जॾहिं ॻाइण में महू हूंदी हुई, तॾहिं अणभन वारनि ऐं मेरनि कपिड़नि में हो का देवमालाई देवी लॻंदी हुई। खेसि ॾिसी ईअं कोन महसूसु थींदो हो त इहा हिकिड़ी जाज़िब नज़र नौजवान अणपढ़ियल छोकिरी आहे, जिन्स आहे। ईअं लॻंदो हो ॼण हूअ उन्हनि आला ऐं लाफ़ानी जज़्बनि जो मुक़दस मुजस्मो आहे जेके संदसि कलाम में समायल आहिनि। मूंसां घणो ॻाल्हाईंदी कान हुई। ॿियनि घर जे ज़ालुनि सां बि मुख़्तसिर कचहरियूं कंदी हुई। खेसि ख़बर पइजी वई हुई त ही माण्हू ॿिया आहिनि। हिननि वटि असां बराबरि जा माण्हू आहियूं, फ़नकार आहियूं। इज़त ऐं पंहिंजाईअ जे
लाइक़ु आहियूं। 3 कलाक वेहंदी त 5 मिंट ॻाल्हाईंदी, बाक़ी वक़्तु ॻाईंदी। अलाए कंहिं चयो त हीअ ॻाल्हाए छो नथी? मूं चयो त हिन जो ॻाइणु संदसि उहो ॻाइणु आहे। सादो ऐं मासूम, भावकार, शानदार ऐं लाजवाब माण्हू ऐं यगानी फ़नकार फ़ती। अॼु अलाए किथे लोटो खणी ॻाईंदे 4-4 आना वठंदी हूंदी ऐं अलाए हींअर 4 आना बि मिलंदा हूंदसि, अलाए न। मूंखे संदसि अॼु बि एतिरो फ़िक्र आहे जेतिरो घर जे हिकिड़े अज़ीज़ भातीअ खे ॿिए जो थिए। संदसि हिकिड़ो दिलि पसंदि कलाम हो, मिलो न तुम तो हम घबराएं, मिलो तो आँख चुराएं, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है। ॿियो हो त तुम न जाने किस जहां में खो गए। अॼु अलाए कहिड़ी दुनिया में, कहिड़े जहान में गुम हूंदी फ़ती। अहिड़नि माण्हुनि सां जहिड़ो कर माइटी रखणु असांजे मिसकीन घर जी बाबा वॾे मुंहिंजे ॾाॾे मंगर ख़ान खां रिवायत आहे। संदसि तालुकात नाम निहाद अमीर ख़ानदाननि सां बि हुआ त अहिड़नि सां बि हुआ। संदसि दोस्तनि में हर क़िस्म जा माण्हू हुआ। आसपास जा बाइज़त मुअज़्ज़ज़ माण्हू बि हुआ त फ़क़ीर, शीदी, मोहाणा, जोगी ऐं ॿिया ग़रीब अवाम जा फर्ज़ंद बि हुआ। ठटे सब डिवीज़न में जिते वियुसि उते को न को माण्हू मूंखे ईअं चई चिंबड़ी वियो त तूं फलाणे जो पोटो आहीं? अबा पोइ तूं त असांजो बच्चो आहीं, हल हली घर मानी खाई पोइ वञ। हुकुमा हुकुमीअ वठी वेंदा हुआ। बाबा जा दोस्त बि राज अजीब ग़रीब क़िस्मनि जा माण्हू, अजीब अजीब हंधनि ते वेठल। असांजे ग़रीब घर जे वॾनि खां रिवायत आहे त असां वटि तबक़ाती हेठि मथाईं जी ॻाल्हि खे अहमियत ॾियणु बदख़लाक़ी लिखियो वेंदो आहे। मज़हबी तअसुब खे बि असांजो घर वॾनि खां वठी कोन मञे। अमां जे दोस्तीअ में सैदज़ादियूं ऐं पीरज़ादियूं बि त ॻाइणियूं, फ़क़ीरियाणियूं बि, कुलणियूं ऐं कूचड़ियूं बि खट ते विहंदियूं हुयूं। असीं उन्हनि खे मासी करे सॾींदा हुआसीं या उन्हनि जो पूरो अदब न कंदा हुआसीं त धड़का मिलंदा हुआ। ॻोठ में माण्हू अॻियां लीलाईंदड़ फ़क़ीरियाणियुनि, जोगियाणियुनि ऐं कूचड़ियुनि खे मूं असांजे घर में ओचितो फिरी ॿी जून अख़्तियार कंदे ॾिठो। हू पीड़ाउनि ऐं लज़त जे मारियलनि मां फिरी आम औरतूं थी थिए पयूं। साॻिया टहक, चर्चा, हमदर्दियूं, ॾुख सुख, मुड़सनि ऐं ससुनि जूं शिकायतूं, असां ते हुकुम ऐं असांखे नसीहतूं। ॿियनि वॾनि वांगुरु बुर्दबार, भावकार ऐं ख़ुददार। वरी उन्हनि खे ॿिए हंधि ॿी हालत में ॾिसी मूंखे अहिड़ो ॾुख थींदो हो जहिड़ो माण्हू पंहिंजे घर जे भातीअ खे ज़लील हालत में ॾिसी थिए। असांजे घर में माण्हू अवल माण्हू हो, सभिनी जे बराबरि ॾुखनि सुखनि वारो, चङनि कमनि लाइ इज़त ऐं ख़राब कमनि लाइ मज़मत जे लाइक़ु। पोइ हू धराड़, नौकर, पटेवालो, फ़क़ीर, जोगी या ॿियो कुझु हो। असां वटि पंहिंजे ऐं धारियुनि जो रिवायती फ़र्क़ु को वाजिबी हूंदो हो। को हिंदुनि जी अजाई गिला कंदो हो त मुंहिंजो वॾो चाचो बाबा ईसो लठ सां ईंदो हो, चए पहिरीं वाणियुनि जहिड़ा ईमानदार थी ॾेखारियो, पोइ उहे भकूं करियो। वाणियुनि जे लाइ भेण सां मुड़ुस किथे? के माण्हू पंहिंजे इलाइक़े जे माण्हूअ खां सवाइ ॿियनि खे धारियो सम्झी उन्हनि सां हर क़िस्म जी बुरी रवश जाइज़ सम्झंदा आहिनि। असां वटि ईअं न हो। हिकिड़ो ॾींहुं मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे, मुंहिंजी 5-6 साल उमिरि हुई। हिकिड़ो पोड़ो पठाण चाकू वग़ैरह सिरण जी सिराण खणी ॻोठ में आयो। कनि छोकिरनि उनखे वठी सतायो। हिन मानी घुरी त छोकिरनि खेसि तंग कयो। ईअं ख़्वामख़ा ॿाराणी बेरहमीअ विचां आख़िर तंग थी उहो सिराण पुठनि ते रखी हलियो वियो। पुठियां छोकिरनि खेसि सनियूं पथरियूं उछलाए हयूं। मूं कुझु बि कोन कयो, पर आउं छोकिरनि सां गॾु हुउसि। कंहिं डोड़ी अची अम्मा खे ॿुधायो त रसूल बख़्श ऐं ॿियनि छोकिरनि हिकिड़े पोड़े बुखे पठाण खे पथर हणी रवानो करे छॾियो। पोइ जेका अम्मा मूंसां कई, मूंखे जो शर्मायो ऐं ज़लील कयो ऐं जेकी मूंखे पिटूं पाराता ॾिनई ऐं लानतूं मलामतूं कयाई, से मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि। मूंखे ईअं लॻो ॼणा दुनिया जो किरियल में किरियल माण्हू आहियां। असांजे ॻोठ में शराफ़त एॾी अजाई घणी कान्हे। हिक ॿिए खे ऐं औलाद खे गारियूं ऐं लानतूं ॾियणु ख़ैर सलाह जी ॻाल्हि ऐं हली चली आहे। पुट खे ख़िनज़ीर, ज़लील, मरवान वग़ैरह सॾणु बिल्कुलु ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे।
उहे समूरा चीदा चीदा लॻभॻि उन ॾींहुं मूंखे मिलिया। ॾिसो मुख़्तसर, अमां मूंखे घर मां कढी छॾियो। मूं परियां वञी घर ते पथरनि जो वसकारो करे पंहिंजे ख़ुददारीअ जो सबूत ॾिनूं। पोइ 2-3 छोकिरा वठी डोड़ी वञी मेल पंध ते पठाण खे पहुतुसि। खेसि रिझाए परचाए वरी ॻोठ वठी आयासीं। खेसि सॼो ॾींहुं महिमान करे टिकायोसीं, रुपयो 2 बि ॾिनोसीं। जॾहिं मोकिलाए ख़ुशि थी वियो तॾहिं वञी मुंहिंजे दिलि मां ॾोह जो अहसासु निकितो, छो त अमां संदसि मासूम ॿारनि, संदसि ओसीअड़े में वेठल ज़ाल ऐं संदसि बुख जो अहिड़ो नक्शो चिटियो जो मूं सम्झो त असां नीच में नीच कमु करे वरितो आहे। अमां जी उन सोच जा 2 मुख्य सबब हुआ। हिकिड़ो त अमां यतीम मिसकीन ॿार हुई, ॿियो सबबु हो अमां जी मासी नानी खतू। मूंखे जॾहिं गोरकीअ जी आतम कहाणीअ में गोरकीअ जी नानीअ जो किरदारु जॾहिं गोरकीअ जी आतम कहाणीअ में गोरकीअ जी नानीअ जो किरदारु पढ़ियो त मूंखे नानी खतू यादि पई। हिन खां अज़ीम तर इंसान मूं ज़िंदगीअ में घटि ॾिठो। दीनदार हुई, सॼो ॾींहुं अलाह ऐं रसूल जूं ॻाल्हियूं कंदी हुई, पर काठ मुल्य ऐं ख़ल्क़ आज़ार कान हुई। उन जे उबतड़ इंसान हुई। ॻोठ जे अड़ियातनि ख़ासि करे ज़ालुनि ऐं ॿारनि लाइ रहमत जो फ़रिश्तो हुई। ग़रीब हुई, कॾहिं मिसकीननि जे ॿारनि लाइ मानीअ जा टुकर, कॾहिं कंहिं मिसकीन जे ज़ाल लाइ का सुती फकी, कंहिं लाइ ॻुड़ ज़रो, कंहिं लाइ कपिड़े जो टुकुर। जेका शइ जितां हथ आयसि सा खणियो पई वेंदी, ज़रे मां ज़रो। इंसानु ख़ता जो घरु आहे। माड़ियूं पियूं टिमनि, कंहिं न्याणीअ सियाणीअ खां का घटि वधाई थी पई त उन जो परदो रखणु, भॻी सॼे करण वारी अड़ियनि जी आधार सॼे ॻोठ में इज़त हुयसि। हरू भरू केरु संदसि चवणु कोन मोटाए सघंदो हो। असां वटि औरतूं बि वॾेरियूं थी चङ मुड़सी हलाए वियूं आहिनि। वॾेरनि जूं ज़ालूं ऐं नाले जूं वॾेरियूं थी न, पर बिना मुड़सनि जे पंहिंजे सिर राज जूं वॾेरियूं ऐं छेड़ियूं निबेरियूं करण वारियूं। माण्हू अॼु ताईं ॻाल्हियूं कंदा आहिनि त अब्बा ॿियाणियुनि जहिड़ो राज कंहिं हलायो कोन। उन करे असां वटि औरतुनि जी अॻुवाणी ऐं उन्हनि खे मर्दनि जहिड़ो बल्कि उन्हनि खां वधीक एतिराम ॾियण जी रिवायत मौजूदु रही आहे। उन करे नानीअ जी ॻाल्हि मञण खां कंहिंखे बि आर कोन थींदो हो। संदसि तकिया कलाम हो, अमां नीतिस ॼाणे, याने हुन बुराई कई आहे त उन जो बदिलो बुरो ॾियो, पर त उन जो बदिलो बुरो न ॾियो। उहा संदसि नियत ॼाणे, पाणी चङाई कंदासूं। शाम बैनुल अक़वामी सूरत हाल निहायत नाज़ुक ऐं पेचीदी सूरत पई अख़्तियार करे। जेकॾहिं अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जी सरहद ते अफ़गान फ़ौजूं पहिरो बि ॾींदियूं त कई सनाथुला वाक़िया थी सघनि था। अमेरिका ॾिसिजे थो त पाकिस्तान खे पंहिंजी जंगी रिथा सां सलाड़े चुको आहे। उन जा नतीजा ईंदड़ 5-10 सालनि में ज़ाहिर थींदा ऐं उहे निहायत ख़तरनाक थी सघनि था। उन खे सलाड़जण जे नशे में हिते जा हुक्मरान हर क़िस्म जूं हरकतूं बि करे सघनि था। आंद्रोपोव जो सोवियत यूनियन जे 60 सालनि वारी तक़रीब जे मौक़े ते कयल तक़रीर जो अंदाज़ ब्रिज़नेव्स खां थोरो खुनकीअ वारो हो। संदसि लफ़्ज़ कुझु वधीक साफ़ ऐं कुझु मिड़ई तेज़ हुआ। रूस जे सफ़ारती रिवायत जे हिसाब सां संदसि हथियारनि घटाइण जी तजवीज़ बाबति बर्तानिया पाण सभ खां घटि ग़ैर ज़िम्मेवारीअ वारो रवैयो अख़्तियार कयो आहे। फ्रांस ऐं अमेरिका फ़ौरन इनकार कयो आहे। ॾिसिजे त दिल्लीअ में ख़ारजा सेक्रेटरीअ जी मुलाक़ात ते ज़िया जे अमेरिकी दौरे जो मुस्बत या मनफ़ी असरु पवे थो या न। ॾिसिजे थो त अमेरिका पाकिस्तान खे अफ़गानिस्तान जे मसइले ते ठाह करण खां मनो करे छॾी आहे। अमेरिका नथो चाहे त रूस पोयां उहा फशरी ख़तमु थिए ऐं खेसि जेको उन जे आड़ में सॼी दुनिया में बदमाशियूं करण जो मौक़ो मिलियो आहे उहो हथां विञाए। आउं सम्झां थो त फ़िलहालु रूस लाइ सिफ़ारती तरह अॻिते वधण जो मौजूदु मौक़ो चीन सां ठाह तरफ़ पेशकदमी करण जो ई आहे। चीन ताज़ो अमेरिकी एटमी पॉलिसीअ जी मज़म्मत कई आहे। तंहिंखां सवाइ चीन रूस ख़िलाफ़ु अमेरिकी जापानी मुआहिदे जी ताईद बि वापसि वरिती आहे। ओभर यूरोप जे सियाहनि खे 20 सालनि खां पोइ अचण जी इजाज़त ॾिनी अथसि। ॾिसिजे थो त चीन बि अमेरिकी दोस्तीअ मां ढव करियो वेठो आहे। सफ़ा छॾींदुसि कोन, पर अॻूणी ॻाल्हि कान रहंदी। जर्मनीअ में चूंडियूं थियण वारियूं आहिनि। उन जो नतीजो बि काफ़ी अहम थी सघे थो। रेगन जा बाक़ी 2 साल वञी रहिया आहिनि। साल खां पोइ सदारती इलेक्शन जो अमल शुरू थी वेंदो ऐं रेगन जे पॉलिसियुनि ते आम तनक़ीद शुरू थी वेंदी। ॾिसिजे त हू वरी चूंडूं खटे थो या न।
एडवर्ड कैनेडीअ जे मैदान मां निकिरण करे रेगन खे फ़ाइदे जी बजाए नुक़सानु पहुचंदो। संदसि ख़्यालु हो त कैनेडीअ खे आसानीअ सां ख़्वार ऐं ख़राबु करे शिकस्त ॾेई सघिबी। रेगन जूं महांगाईअ बाबति पॉलिसियूं कामयाबु थियूं आहिनि, पर बेरोज़गारी ऐं ॿियनि मसइलनि खे उहो हल न करे सघियो आहे। हेसि ताईं हर जवाब में उहो खटंदो रहियो आहे। लिबनान मां फ़लस्तीननि जो बेदख़ल थियणु संदसि वॾो कारनामो लेखियो वेंदो। पाकिस्तान खे पंहिंजो बनाइण बि, जे इसराइल ऐं फ़लस्तीन जो मसइलो हल थी वियो त उहा ॻाल्हि बि, पर हथियारनि वारी ॻाल्हि संदसि ॻिचीअ में पइजी सघे थी। बहरहाल असीं हेतिरा साल आलमी सियासत जी कुंड पासे में हुआसीं, हींअर उन जी विच सीर में अची विया आहियूं। उन करे आज़माइशूं बि असांजे तवक़ो खां शायदि वधीक सख़्तु ईंदियूं, पर अवाम जी सुजागी ऐं चुरपुर जी रफ़्तार बि तवक़ो खां वधीक तेज़ थींदी। चयो वज़ीर त भोलो नाहे, उन मूजिबि का भलाई आहे। 23/12/1982 ईस्वी परवेज़ मुलाक़ात लाइ आयो। हिकिड़ी गरम जर्सी महमूद लाहे ॾिनसि, ॿियो बि स्वेटर आहे। किताब कोन आंदाई, अख़बारूं ऐं रिसाला आंदाई, फ्रूट आंदाई। मूंखे कुझु थधि जो असरु हो, डपु हुअमि ज़ुकाम जो, पर मिड़ई ख़ैरु थियो आहे। हेसि ताईं टीवीअ लाइ चयाई त जॾहिं ठहंदी तॾहिं खणी ईंदुसि। 24/12/1982 ईस्वी अॼु 2-3 कलाक ज़फ़र सां पछतो ॿोलीअ बाबति मग़ज़मारी कयमि। हिकिड़ीअ जी ॿी करे वेठो आहे। बहानो उहो त साहिब जी पछतो में तो ऐसा ही होता है। चवांसि त आउं मानी खां थो, उन जो पछतो तर्जुमो कर, त पछतो में चवंदो तूं मानी खाई थो। साहिब जी बात तो तुम करता है ना। पछाड़ीअ जो साॻी ॻाल्हि, साहिब जी पछतो में ऐसा ही होता है। कलाकनि में मस 5 फ़ैलनि जा सादा वाहिद ऐं जम मुतकलम हाज़िर ग़ाइब जा गर्दान पुछी सघियुसि, से बि वॾनि टिंड सरनि सां। साॻिए जुमिले जी माना तौरु हिकिड़े भेरे हिकिड़ी सिट ॿुधाए त ॿिए भेरे वरी ॿी। पछाड़ीअ जो पंहिंजे मुंहुं खिली चवणु लॻो, सभु रास्ते का बात है। मूं चयसि छा थो चईं, सभु रस्ते जी ॻाल्हि कीअं आहे। चयाईं जो बात पूछा है रास्ते वाली, अगर रास्ते में रह जाए तो बोलेगा डोडो रावड़ा, आबो रावड़ा। मतलब त तो पछतो जा जुमिला अहिड़ा पुछी पका कया आहिनि जेके माण्हूअ खे उन महिल कमु अचनि जॾहिं माण्हू कॾहिं पठाणनि इलाइक़े में रस्ते हलंदे रहिजी वञे ऐं मानी ऐं पाणी वग़ैरह पछतो में घुरणो पवेसि। मूं चयसि तव्हां पठाणनि ते भरोसो कोन्हे, जे बहानू करियो त असांखे उर्दू नथी अचे त पोइ 2-3 अखर अहिड़ा त अचनि जो मानीअ टुकुर घुरी सघिजे। टियों चौथो ॾींहुं नवाए वक़्त में आयो त 25 सालनि जे कैदियुनि खे 15 साल सज़ा कमाइण खां पोइ आज़ादु कयो वेंदो। पुराणनि कैदियुनि लाइ ईदूं थी वियूं। माण्हू सॼी राति कोन सुम्ही सघिया ख़ुशीअ विचां। ॿिए ॾींहुं तरदीद आई त इतला ग़लति हो, अॼु वेचारा उझाणा पिया आहिनि। हीउ थियो मोलनि खे मारणु। 25/12/1982 ईस्वी अॼु देरि सां उथियुसि। लतीफ़ जे अधो अधु सुरनि मां इनक़िलाबी बैत चूंडे छॾिया हुअमि। अॻु कुझु नोटबुक ते नक़ुल बि करे छॾिया हुअमि। अॼु महीननि खां पोइ वरी उहो नक़ुल जो कमु शुरू कयुमि। अॼु सरीराग सामूंडी ऐं सुहिणी सुरनि जा चूंड बैत नक़ुल कयुमि। ज़हनी तरह ॼणो रत जी बोतल चढ़ी वई। उहे बैत वरी पढ़ी सवेल ज़फ़र पंहिंजे मुंहुं कुझु पियो चयो। पुछियोमांसि छा पियो चईं। चयाईं टाइगर को कुछ समझ में नहीं आता। मूं चयसि छा नथो सम्झ में अचेसि। चयाईं मैंने उसको कहा पशे लाड़शा, यानी वञ हलियो या भज, त वियो ही कोन। हमारे सवात में तो बिल्ली को कहता है लाड़शा तो चला जाता है। मूं चयो टाइगर नालायक आहे, पछतो पढ़ियो ई कोन्हे। अॼु ईसाइनि जो वॾो ॾींहुं आहे। राति खां वठी गीत पिया ॻाइनि, तक़रीरूं पिया कनि, हींअर बि लॻा पिया आहिनि। पासे वारी बारीक में 7वीं अर्श खां हेठि जी त ॻाल्हि ई कान्हे। असांजे पंडित पादरी मौलाना हज़रात जी राति रेडियो पे ॿुधां। घणी कोशिश खां पोइ चङो प्रोग्राम हथु न आयो, रुगो तक़रीरूं आहिनि। इतफ़ाक़ सां हिकिड़ी स्टेशन ते अजीब नमूने जी नक मां ॻाल्हायल अंग्रेज़ी ॿुधमि। कुझु सुञातल लॻमि, पंहिंजे मारुनि जूं ऐं ॿोलियूं सुञाणा। मुंहिंजो अंदाज़ो सही निकितो, वॉइस ऑफ वियतनाम हो। हाणे वियतनामी मौसीक़ी पियो ॿुधां, एशियाई रंग आहे, उन करे दिलि सां लॻे थो। सवेल हनोई होचीमू सिटी साइगान में नाताल क्रिसमस जे जशन जो अहवाल ऐं कैथोलिकनि जा बयान ॿुधायाऊं
त असीं अमन लाइ दुआगू आहियूं। 12 बजा ॾींहं अङण में लिखां वेठो, सफ़ाईअ वारा सफ़ाई पिया कनि, कल अख़बार कान मिली, उन करे फ़खरू नंबरदार पाड़े मां पिनी वठी आयो आहे। टियों ॾींहुं बि अख़बार कान मिली। डिप्टी सुप्रिटेंडेंट खे एहतजाजी चिट्ठी लिखी अथमि। ज़फ़र सवेल पुछियो, साहब जी जना का पैदाश ख़त्म हो गया? पहिरीं त चकराइजी वियुसि त ज़फ़र खे ज़िना जी पैदाश जहिड़े फ़िलसफ़ियाना ऐं शरई ऐं क़ानूनी मसइले सां ओचितो कीअं ऐं कहिड़ी दिलचस्पी पैदा थी वई। गच देर खां पोइ नेठि गुजारत भॻियमि। पुछियईं त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना अलैहिर्रहम जी पैदाश ते ख़ुशीअ जूं तक़रीरूं ऐं तक़रीबूं अञा हलनि पयूं ऐं जेल बंदि रहंदो या ख़तमु थी वियूं ऐं जेल खुली वेंदो। चयोमांसि त जिना जी पैदाश त हिन समूरे निज़ाम बदिलजण खां पोइ ख़तमु थींदी, बाक़ी जिना जी पैदाश बाबति मकारी ऐं मुनाफ़िकीअ वारो ढोंग ऐं नाटक काल्ह पूरो थी वियो। वरी ॿिए साल एमनेस्टी इंटरनेशनल वारनि वरी बि फ्रांस मां लिखियो आहे। 17 नवंबर 1982 ईस्वीअ जो ख़त आहे। 2-4 ॾींहंनि में पहुची वञणु खपंदो हो, पर अलाए कहिड़ियूं मंज़िलूं मारे ऐं कहिड़ा कहिड़ा इम्तिहान ॾेई ही 2-4 सिटुनि वारो ख़त हिते पहुतो आहे। लिखियो अथसि, पेरी मैच्योर्ड मिशन ऑन पीपल, एमनेस्टी इंटरनेशनल 90000 बिलोफर्ड फ्रांस, November 17, 1982 to रसूल बख्श, कोट लखपत जेल, लाहौर, पंजाब, पाकिस्तान. Dear sir, I send this letter for Group 267 Amnesty International of Belfort, France. We are working for your release and you to have medical supply. We want to translate you our encouragement, keep hope, and be sure that some people in the world are acting for the end of your detention. As taraf Perry Matchmode, Mason people. Amnesty International 90000 बेलफोर्ड, फ्रांस, नवंबर 17, 1982 ईस्वी, नाले रसूल बख्श पलीजो, कोट लखपत जेल, लाहौर, पंजाब, पाकिस्तान. प्यारा साईं, आउं ही ख़त एमनेस्टी इंटरनेशनल जे बेलफोर्ड फ्रांस वारे ग्रुप 267 पारां पियो लिखां. असीं उन लाइ कमु करे रहिया आहियूं त तव्हां आज़ादु थियो ऐं तव्हांखे दवाऊं वग़ैरह मिलनि. असांजी ख़्वाहिश आहे त तव्हां दिलि वॾी धारियो, पुर उमीद रहो ऐं यकीन रखो त दुनिया में के माण्हू तव्हांजी नज़रबंदीअ जे ख़िलाफ़ जे ख़ात्मे लाइ सरगर्म आहिनि. ख़ुलूस सां सही. 28/12/1982 ईस्वी, 2 बजा ॾींहं, राति आधीअ खां वठी मींहुं पवणु शुरू थियो आहे. अञा बसि नथो करे, उन करे ॿाहिरि ई कोन निकिरणु थियो आहे. अॼु लतीफ़ जा कुझु सुर पढ़ियमि ऐं घुर्बल बैत नोट कयमि. राति बि कुझु देरि ईअं कयमि. काल्ह सुबुह जो कमरे जो दरवाज़ो देरि सां खोलियाऊं. टाइम ॾिठुमि त 7:30 थिया हुआ. खोलण वारे खां पुछियुमि त ख़ैर त आहे? अॼु दरवाज़ो देरि सां खोलियो अथव? 3 आङुरियूं ॾेखारे हलियो वियो. पोइ यादि पियुमि त काल्ह फ़खरूअ पे चयो त सांझीअ वारे 3 ॼणनि जी तारीख़ आहे ऐं सॼो ॾींहुं डिप्टीअ वारनि मिटी पे तोरी ऐं रसा पे छिके ॾिठा ऐं आज़माया. चयाईं हिकिड़ो मंझंदि पठाण आहे, भेण मारी हुआईं, अलाए किथे जो आहे, उनजो मुलाक़ाती बि कोन आयो आहे. आउं हुन सां मिलियुसि. हिकिड़ो मुंहिंजो वाक़िफ़ु आहे. उन चयो, फ़खरू पाण ॿई गॾिजी ॿाहिरि हली विकिणंदासूं. मूं चयुसि, वॾी दिलि कर, ख़ुदा रहीम करीम आहे, को न को सबबु करे विझंदो. ॿियो हाणे छा चइजे. अॻे दफ़े मुंहिंजी बि ड्यूटी लॻायाऊं. 2 बजे ताईं 5 नंबर बारक ते पहिरो ॾिनमि. पोइ लॻायाऊं हिते. सभु ऑफिसर अची गॾु थिया. हिकिड़ो कैदी मंडकाए पे हलियो. उहे बि 3 हुआ. 3 यालीअ जा नारा हयां. पोइ असांजे अॻियां खेनि तारा कारो कपिड़ो मुंहं ते विधो, संदन पेर ॿधा. पोइ वॾे साहब इशारो ॾिनो. तारा वठी हैंडल घुमायो. 3 मुड़ुसनि जे पेरनि हेठां तख़्ता निकिरी विया. 2 कलाक लटकिया पिया हुआ. पोइ नंबरदार ॾाकिणियुनि ते हेठि वञी खेनि कढी आया. हिकिड़े जी खट खे हिकिड़े पासे मुंहुं खयो. संदन माइट ट्रकूं वठी आया हुआ लाश खणाइण लाइ. अॼु वरी 3 ॼणा. हीउ ख़ंज़ीर कंहिंखे कोन छॾींदो. रहम त ज़रो कोन्हेसि.
काल्ह वरी ॿुधायई त ॿियनि जा लाशा माइट खणी विया, बाक़ी पठाण जो को वारिस कोन आयो, हाणे जेल वारा पाण दफ़न कंदा। अॼु बारिश सबबि अख़बार बि कान मिली आहे। काल्ह इतफ़ाक़ सां हिकिड़ा 3 दिलचस्प नक़ल हथ चढ़िया। उहे नक़ल सुप्रीडेंट खे एम्नेस्टी इंटरनेशनल जे फ्रांस वारे सेक्शन मोकिलिया आहिनि। उहे जन 3 ख़तनि जा नक़ुल आहिनि। तन मां 2 असुल ख़त एम्नेस्टी वारनि सदर ज़िया खे ऐं हिकिड़ो ज़िया तोड़े वज़ीर दाख़िला खे मोकिलिया विया आहिनि। 19 डिसंबर जा लिखियल आहिनि। टिन्हिनि जो मज़मून थोरी फेरगेर सां साॻियो आहे। पहिरियों ख़त मार्सेट एलेगिरी डेविड ऐं मार्स गैपाल तरफ़ां जनरल ज़िया ॾांहुं आयो। उन जो अंग्रेज़ी मतन ही आहे: यूअर एक्सीलेंसी मिस्टर रसूल बख्श पलीजो, imprisoned in October 1979 for having expressed his opinion in a peaceful manner, should have been released in October 1980 because his sentence was for 1 year imprisonment. At this moment, he is still in prison without having been charged. He is not submitted to a new trial. This is violation of the Declaration of Human Rights of the United Nations Organization. We, with all members of Amnesty International, are concerned with every respect of human rights in all countries. Hope you will interest yourself in this case, and we urge you to release Mr. Palijo immediately and without conditions. In the sincere hope that you will listen to our appeal, Your Excellency, we remain. Yours sincerely, Marisette Allegri David and Mas Goipal. हाली जनाब मिस्टर रसूल बख्श पलीजो, जंहिंखे पंहिंजा ख़्याल पुरअमन नमूने ज़ाहिर करण जे करे अक्टूबर 1979 ईस्वीअ में क़ैद कयो वियो हो, तंहिंखे अक्टूबर 1980 ईस्वीअ में आज़ादु करणु खपंदो हो, छो त हिन जी सज़ा 1 साल हुई। हिन वक़्तु सवाइ कंहिं तोहमत जे ऐं सवाइ कंहिं नए मुक़दमे हलाइण जे अञा ताईं क़ैद में आहे। उहा गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि जे पधरनामे जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे। असीं ऐं एम्नेस्टी इंटरनेशनल जा ॿिया समूरा मेंबर समूरनि मुल्कनि में इंसानी हक़नि जे एहतराम जे सवाल जे हर पासे बाबति फ़िक्रमंद आहियूं। असांखे उमेदु आहे त तव्हां हिन केस में दिलचस्पी वठंदा ऐं असीं तव्हां ते ज़ोर था भरियूं त हिकदमि ऐं बिना कंहिं शर्त शुरूत जे मिस्टर पलीजे खे आज़ादु कयो वञे। उन जे पुरख़ुलूस उमेद सां त तव्हां असांजी अपील ॿुधंदा। असीं आहियूं आली जनाब तव्हांजा मुख़लिस मार्सेट एलेगेरी डेविड ऐं मार्स गोइपाल। थधि का आहे छा लुड़ा? ज़फ़र छा थो चई? साहब जी ॿाहिरि देखो लड़ा कोहीड़ो अखि न ॾिसे गोॾे खे। ज़फ़र चए थो त रुॻो बी क्लास वारनि जे दरवाज़े जा ताला लाथा अथनि, ॿिया ताला ईअं पिया आहिनि। राति खां मतां कोहीड़े में को गोली न थी वञे। फैक्ट्री बि कान वेई, यानी कैदी जेके जेल में फैक्ट्री वञणा हुआ से बि कोन मोकिलियाऊं। उन डप खां सुते सुते रेडियो चालू कयुमि। उर्दू सर्विस तां ब्रिज भाषा जा लोकगीत पिया अचनि। बन में कोयलिया बोली, मन में बांसरिया बोली, पाँव में पायलिया बोली, शाम शाम सलोनी शाम। समन कल्याणपुरी दहलवीअ तां ठुमरी पई ॻाए। छाई घटा घंघोर मेरे बालम, बादरवा करत है शोर अरे राम। ॾाढो मिठाज अथसि। अॼु हिकिड़ो 10 सालो कैदी मरी वियो, बाक़ी 2 महीना हुअसि आज़ादु थियण में। सख़्तु पोरियो, सरकारी तरह सां मंज़ूर थियल खाधो अॻे ई तमामु घटि, सो बि मथां ई मथां खायो वञनि। दवाऊं बि अथनि रिकार्ड ते, सभु कुझु। पेट में ऐं बदन ते कुझु बि न। फतू मरी वियो। निधण को थी बुख न विघे। बेअसर पाणीअ जहिड़नि दवाउनि जे दोखे में फोरू तबकनि ऐं संदन छाड़तुनि लाइ माण्हू मोह ॼण कुतो मोह। जहिड़े कारण बकरी चट हिननि चौधरियुनि, वॾेरनि, ख़ाननि, सरदारनि, सरमाएदारनि ऐं कामोरनि जे चमकंदड़ शरीफ़ बाइज़त बावकार मोतबर ऐं कानूनी चहिरनि पोयां अक्सर केॾा न नीच धाड़ियल
ऐं संग दिलि जलाद लिकल हूंदा आहिनि।